अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां किंज़ा फ़ातिमा। ॾिसी रहिया आहिनि नुमेरान न्यूज़। रुख़ कयूं था ख़बरुनि ॾांहुं। अमरकोट ब्यूरो चीफ मोहम्मद सुमाल कादरी वज़ीर पथूरो SUP ज़िला अॻवान हाफ़िज़ मोहम्मद असलम मेहर पथूरो प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेवेन्यू डिपार्टमेंट समारोह जो सुपरवाइज़र सवाईमल मेघवार जेको ग़रीब मिस्किन माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फड़ण लॻो, हुन जी नाजाइज़नि ख़िलाफ़ जॾहिं मूं आवाज़ बुलंद कयो त हू मूंखे संगीन नतीजा भोगण सां गॾु मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हीउ वॾो राशि ऐं करप्ट माण्हू आहे जंहिं मुख़्तलिफ़ खातेदारनि खां खातनि जी भेट में लखें रुपया वसूल कया आहिनि ऐं हुन रिश्वत जे पैसनि मां पंहिंजे रिश्तेदारनि जे नाले सां उमरकोट शहर में करोड़ रुपयनि जा बंगला ऐं प्रॉपर्टी पिणु ख़रीद कयूं आहिनि ऐं हीउ मुसलसल मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। मूंखे कुझु बि थियो हुन जो ज़िम्मेवार उहो सुपरवाइज़र सवाईमल मेघवार हूंदो। असां IG सिंध DIG मीरपुर ख़ासि SSP उमरकोट समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयूं था त उन करप्ट राशि सुपरवाइज़र सवाईमल मेघवार ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी 100 ॾींहं जी ज़िंदगी जा शेयर हिकिड़ी ज़िंदगी भली आहे, जंहिं करे आउं हिन नज़रिये जो माण्हू आहियां। साईं GM साहिब जो पैरोकार आहे। मुंहिंजो नज़रियो आहे त ग़रीब मिसकीन बेवस माण्हू अगरि जे मसइलो थींदो त हुनजे लाइ आवाज़ उथारींदो। त मुंहिंजी सिंध जे CM ऐं हाई कोर्ट सिंध ऐं कमिश्नर मीरपुर ख़ासि डिप्टी कमिश्नर खे रिक्वेस्ट आहे त फ़िलहाल अहिड़े करप्ट सुपरवाइज़र खे हटाए ऐं जेको आहे ईमानदार खां सुपरवाइज़र मुक़ररु कयो वञे ऐं हिनखे बिल्कुलु सस्पेंड करे ऐं घर ॿाहिरि वञे। छो त हीउ लाइक़ु इन जा ऐं मौतबार धमकियूं ॾे। त कुझु बि मूंखे थियो आउं कॉम्प्रेस पार्टी अॻवान आहियां, मूं कुझु बि थियो मुंहिंजी मौत जो ज़िम्मेवार सुपरवाइज़र सवाई मेघवार हूंदो। महिरबानी। सवाई मेघवार उमरकोट शहर जो अथई। उमरकोट शहर मुंहिंजो बंगलो आहे। पिरापट्टिन जो मालिक आहे। पिरापट्टिन मालिक को सहुरे जे नाले ते आहे, को पुट जे नाले ते आहे, को वरी साले जे नाले ते आहे। पंहिंजे नाले ते का बि शइ न आहे करे। छो त करप्ट आहे, चोर आहे न। जे पंहिंजे नाले ते रेवेन्यू डिपार्टमेंट जो मुख़्तार खान ऑफिस जो सुपरवाइज़र रेवेन्यू डिपार्टमेंट जी आहे। वॾो करप्ट तरीन आहे, अरबपति आहे। 80,000 रुपये जी पघार, अरबपति थियो की सलामकोट में, मिठी में, कुलरी में, उमरकोट में बंगला किथां आया? पर हिकिड़ो को सहुरे जे नाले, को साले जे नाले, को पुट जे नाले, माना पंहिंजे नाले का शइ कोन करे। पर पिरापट्टिन जो मालिक ई आहे, पैसो हिन जो अथई। पर जेको आहे नाले पंहिंजे कराए अथई। असां सिंध हुकूमत सां मुतालबो आहे त असां कॉम्प्रेस पार्टी अॻवान आहियूं। असांजो मुतालबो आहे त अहिड़े करप्ट सुपरवाइज़र खे हटायो वञे ऐं जेको आहे ईमानदार सुपरवाइज़र मुक़ररु कयो वञे ऐं ग़रीब मिसकीन बेवस माण्हू खे फुरण सां बचायो वञे। बसि वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो नुमेरान न्यूज़।